नाज़रीन तव्हांखे सकरन मां अपडेट कंदा हलूं त मासूम ॿार सिराज मला जो क़त्ल केस संदसि ॿिनि पुफियुनि ते दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल ॿार जे वालिद अलादात मला पंहिंजी ॿिनि भेनरुनि मुस्मात अज़ीज़ा ऐं शुमाइला मला ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल करायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हांखे अपडेट कंदा हलूं सकरन मां मासूम ॿार सिराज मला जो क़त्ल केस संदसि ॿिनि पुफियुनि ते दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम कादिर चांडियो खां। जी गुलाम कादिर, कहिड़ा अपडेट्स आहिनि, छा मामलो आहे? जीअं त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पुरस्कार तौर गुम थियल सिराज मला जी बेदर्दी क़त्ल जे वाक़े में संदुसी घर जे भातियुनि में 2 पुफियूं मुलवस, जंहिं सिराज मला मासूम शहीद जे वालिद अलादात जे ख़िलाफ़ ते जेको सो पंहिंजे 2 भेनरुनि मुस्मात अज़ीज़ा ऐं शुमाइला मला ते जेको FIR दाख़िल कराईंदे ॼाणायो आहे त मुंहिंजी 2 भेनरुनि जेको हुन मासूम सिराज खे क़त्ल करे संदुनी घर जे हिकु अलमारी में हुनजी लाश खे लिकाए छॾियो, जॾहिं त हुन खां पोइ हुननि एतिराफ़ी जुर्म में ॼाणायो आहे त इहे असांजे जेको सिराज हो उनखे घर जा भाती भाईंदा हुआ, असांजे ॿारनि खे न भाईंदा हुआ, जंहिंजे करे असां अहिड़े क़िस्म जी कार्रवाई करे सिराज खे क़त्ल कयो। जी, वॾी महिरबानी तव्हांजी अपडेट करण लाइ।